वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ इक़्तिसादी राब्ता कमेटी जे नए सिर जोड़जक करे छॾी आहे। नाणेवार वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब EC जो इजलास चेयरमैन मुक़ररु कयो वियो आहे, जॾहिं त नोटिफिकेशन जारी आहे। वापार, तवानाई, पेट्रोलियम, इक़्तिसादी मामला ऐं रिथाबंदी जा वज़ीर कमेटी मेंबर हूंदा। नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। अहिड़ो जॾहिं त वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ इक़्तिसादी राब्ता कमेटी जे नए सिर जोड़जक करे छॾी आहे। नाणेवार वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब ECC जो चेयरमैन मुक़ररु कयो वियो आहे। नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। वापार, तवानाई, पेट्रोलियम, इक़्तिसादी मामला ऐं रिथाबंदी जा वज़ीर कमेटी मेंबर हूंदा। अहिड़ो नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ इक़्तिसादी राब्ता कमेटी जे नए सिर जोड़जक करे छॾी आहे। नाणेवार वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब ECC जो चेयरमैन मुक़ररु थी वियो आहे।